नाज़रीन मांझंदि वेझो वेन ऐं ट्रालर में टकर थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में 10 ॼणा फौत ऐं 15 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां अपडेट करे रहियो आहे रिपोर्टर यूसुफ उमराणी। जी यूसुफ, हादसे बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु, माजन भरिसां ट्रालर ऐं वेन में ख़ौफ़नाक हादसो थियो आहे। तमामु घणियूं जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि, जंहिंमें 2 औरतुनि समेत 10 माण्हू फौत थी विया आहिनि, जिन खे मक़ामी माण्हुनि बिना कंहिं एम्बुलेंस जे मक़ामी जेके गाॾियूं आहिनि वाटड़ू गाॾियूं उन्हनि में तहलका अस्पताल माजन वरितो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेकी वेन आहे उहा कंडियारो खां कराची तरफ़ वञी रही, जॾहिं जेको ट्रालर हो ॼामशेरो खां सिवन तरफ़ वञी रहियो हो, त हीउ ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। जंहिंमें माजन अस्पताल में को बि डॉक्टर नथो ॾिसण में अचे ऐं हिते का एम्बुलेंस वग़ैरह जी का सहूलियत न आहे। केतिरा ई जेको ज़ख़्मी आहे उहे उनखे पट ते लेटाए वियो, केतिरा ई ज़ख़्मी एम्बुलेंस न हुअण करे उते साइड ते ई जेको केतिरा ई कलाक पहिरियां मकामी माण्हुनि जेको सो हिते अची पहुचायो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके फौती थिया आहिनि उन में आशिक़ कलोड़ो आहे, ऐं जेके बि फौत थिया आहिनि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ तक़रीबन नौजवान माण्हू आहिनि। आशिक़ अली कलोड़ो आहे, मासूक कलोड़ो इहो फौत थियो आहे, अल्ताफ़ माछी, राह माछी, शफ़ी मोहन कलोड़ो, साजिद अली सोलंकी समेत 10 माण्हू फौत थिया आहिनि, जंहिंजा इलाज हिन वक़्तु तहलका अस्पताल माजन पियल आहिनि। जॾहिं त हीअ आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको ट्रालर हो, ट्रालर ड्राइवर ट्रालर छॾे फ़रार थी वञण में कामयाबु थी वियो आहे ऐं आख़िरी इत्तलाउनि ताईं को वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई को ड्राइवर या को क्लीनर गिरफ़्तार थी सघियो आहे। जी यूसुफ, हादसे वारी जाइ ते पुलिस पहुती आहे? हा जी बिल्कुलु, पुलिस कुझु जेके डेड बॉडियूं हिन में मोबाइल में हिते खणी पहुता हुआ। पुलिस बर वक़्तु पहुची जेको जो उन में खयूं कुझु वाटड़ो गाॾियुनि में लाशनि खे पहुचायो। पुलिस पंहिंजी कार्रवाई लिखी रही आहे, जेके फौती थिया आहिनि या उनजा अंग अखर जेके आहिनि उहे गॾु करे वारसनि खे इतलाह ॾिनी आहे। डेड बॉडियूं तक़रीबन माजन पियल आहिनि, जेके पुलिस कस्टडी में आहिनि। जी, लाश केॾांहुं मुंतक़िल कया विया आहिनि? जी बिल्कुलु, अञा ताईं लाश हिते पियल आहिनि, उनजे वारसनि खे इतलाह ॾिनो वियो आहे। जेके कंडियारे में अची रहिया आहिनि तक़रीबन हिते जा ई जेको सो कंडियारे जे सभरा हिकिड़ी वेन में सुवार आहे, हिकु ॿिनि हुननि जे लाश तहलका अस्पताल माजन पियल आहिनि, जिन जे वारसनि खे इतलाह ॾिनो आहे। हू अचनि था हिन खे खणण अचे हिते मां जेके ज़ख़्मी आहिनि उहे जा वारस दाऊं पिया कनि त हिते को बि डॉक्टर वग़ैरह या को बि सहूलियत न आहे। इन करे असांखे जेको ॼाण मची आहे हुन में बि असांखे परेशानी थी थिए। जी, ज़ख़्मियुनि जी हालत कीअं आहे? जेके ज़ख़्मी थिया आहिनि 6 खां 7 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, उन्हनि खे हाणे एम्बुलेंस पहुती आहे, जेको एडी एम्बुलेंस घुराई वयूं कलाक कोटड़ीअ मां हिते पहुतियूं, जिन खे मुंतक़िल कयो आहे सिविल अस्पताल हैदराबाद, जिन जा तक़रीबन उन्हनि जी हालत गणती जोगी आहे, जिन जी तमामु घणी हालत ख़राबु आहे ऐं जिन जो इलाज जेको तिबी इमदाद आहे उहा हुनखे न मिली सघी, इन करे हुनखे रेफर कयो आहे, हुनजी हालत गणती जोगी ॿुधाई थी। यूसुफ, अवां जी महिरबानी।